मूज़ी वबा कोरोना बाबति तव्हांखे आगाह कंदा हलूं। मुल्क में कोरोना वायरस जे नई वेरिएंट ओमिक्रॉन जा केस ज़ाहिर थियण बाद एयरपोर्ट ते स्क्रीनिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल कादिर पटेल जे हिदायतुनि ते मुल्क जे समूरनि एयरपोर्ट्स ते अॼु खां रैपिड टेस्टिंग काउंटर क़ाइमु कया विया आहिनि। एयरपोर्ट ते ॿाहिरिएं मुल्क खां ईंदड़ शहरियुनि जा ओमिक्रॉन जा रैपिड टेस्ट कया वेंदा। अवांखे अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। मूज़ी वबा कोरोना बाबति अपडेट कंदा हलूं। मुल्क में कोरोना वायरस जी नई वेरिएंट ओमिक्रॉन जा केस ज़ाहिर थियण बाद एयरपोर्ट ते स्क्रीनिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल कादिर पटेल जे हिदायतुनि ते मुल्क जे समूरनि एयरपोर्ट्स ते अॼु खां रैपिड टेस्टिंग काउंटर क़ाइमु कया विया आहिनि। एयरपोर्ट ते ॿाहिरिएं मुल्क खां ईंदड़ शहरियुनि जा ओमिक्रॉन जा रैपिड टेस्ट कया वेंदा। अवांखे आगाह कयूं पिया। मुल्क में कोरोना वायरस जी नई वेरिएंट ओमिक्रॉन जा केस ज़ाहिर थियण बाद एयरपोर्ट ते स्क्रीनिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल कादिर पटेल जे हिदायतुनि ते मुल्क जे समूरनि एयरपोर्ट्स ते अॼु खां रैपिड टेस्टिंग काउंटर क़ाइमु कया विया आहिनि। एयरपोर्ट ते ॿाहिरिएं मुल्क खां ईंदड़ शहरियुनि जा ओमिक्रॉन जा रैपिड टेस्ट कया वेंदा।